एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट बेंच सखर नेठ 5 सालनि खां पोइ पहाड़ी इलाइक़े में गैर कानूनी क्रेश प्लांट खे बंद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत ॻोठाणे नादिर अली बुगटी पारां एडवोकेट अमीर अली भुट्टो जी मार्फत दाख़िल पिटीशन ते हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत डीसी खैपुर के गैर कानूनी क्रेश प्लांट बंद करे 16 फरवरी ते रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट बेंच सखर नेठ 5 सालनि खां पोइ पहाड़ी इलाइक़े में गैर कानूनी क्रेश प्लांट खे बंद करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत ॻोठाणे नादिर अली बुगटी पारां एडवोकेट अमीर अली भुट्टो जी मार्फत दाख़िल पिटीशन ते हुकुम जारी कयो आहे। अदालत डीसी खैरपुर के गैर कानूनी क्रेश प्लांट बंद करे 16 फरवरी ते रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो। एक बार ॿी रवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिंध हाई कोर्ट बेंच सखर नेठ 5 सालनि खां पोइ पहाड़ी इलाइक़े में गैर कानूनी क्रेश प्लांट खे बंद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत ॻोठाणे नादिर अली बुगटी पारां एडवोकेट अमीर अली भुट्टो जी मार्फत दाख़िल पिटीशन ते हुकुम जारी कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। चूंडको मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाजी खान बंबरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी हाजी खान, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट बेंच सखर नेठ 5 सालनि खां पोइ पहाड़ी इलाइक़े में गैर कानूनी जेके क्रेश प्लांट हलंदड़ आहिनि उनखे बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त ॻोठाणे नादिर बुगटी पंहिंजे वकील अमीर अली भुट्टो मार्फत सिंध हाई कोर्ट सखर में पिटीशन आईनी दाख़िल कराई हुई। जॾहिं त अदालत डिप्टी कमिश्नर खैरपुर खे गैर कानूनी क्रेश प्लांट जेके हलंदड़ आहिनि उन्हनि जी जेका रिपोर्ट आहे बंदि करे 16 फरवरी ते रिपोर्ट जमा कराइण जो हुकुमनामो भी जारी करे छॾियो आहे। जॾहिं में गैर कानूनी प्लांट बंदि करण दौरान अगरि सिक्योरिटी जो मसइलो आहे त मुकमिल उनखे प्रोटेक्शन जारी कई वञे, अहिड़ो अदालत नामे में हुकुमनामो जारी थियो आहे। जंहिं में डिप्टी कमिश्नर खैरपुर असिस्टेंट कमिश्नर कोर्ट जी ऐं असिस्टेंट कमिश्नर नारा खे हुकुम ॾिनो आहे त पहाड़ी इलाइक़े में हलंदड़ जेके गैर कानूनी क्रेश प्लांट आहिनि उहे सील कया वञनि। जॾहिं त 72 बोतारनि जो सालनि खां केतिरियूं जो गैर कानूनी क्रेश प्लांट जेके अमलदारनि जी मिली भगत सां हलंदड़ हुआ। जॾहिं मुंहिंजी असिस्टेंट कमिश्नर नारा अजित हुसैन पवड़ सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन चयो त असीं 33 क्रेश प्लांट आहिनि नारे में, जॾहिं त उन्हनि मां असां अड़नि खे सील कयो आहे। वधीक जेकी कार्रवायूं आहिनि उहे जारी आहिनि। जी ठीक है हाजी खान, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।